अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी मन्न अलैना बिबाअसति नबिय्यि आखिरिज़्ज़मान वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना व हबीबिही सय्यिदिना मुहम्मदिन सय्यिदिल इंसि वल जान वअला आलिही व अस्हाबिही इला यौमिल मीज़ान। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। थोड़ा जल्दी करते इस्लाम। वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم। صدق الله مولانا العلي العظيم। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما। सभी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुस्ती न कयो, वॾी आवाज़ सां मिली करे सलाह शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या इज्जत एहतराम के काबिल प्यारा मुसलमान भाइयों, अजीज दोस्तों, मीलाद शरीफ यारी शरीफ इसारे सवाब जोड़ी प्रोग्राम काफी वक्त का वठी हली रहियो आहे। तकरीरूं नातूं अवां ॿुधियूं आहिनि, अवां जूं दिलियूं ठरियूं आहिनि।
मां बि इंशाअल्लाह रहमान कुछ गालियों अवा प्यारी जमात जे खिदमत में अर्ज करे अवा का इजाजत वठंदुस। कुरान शरीफ मां जेके प्यारा अल्फाज मूं पढ़िया उन्हनि में अल्लाह जल जलालुहु मोमिनन जी हिकड़ी जमात जो निशानियों बयान फरमाई। कुरान शरीफ के तई पढ़ंदो न उनमें मोमिनन जी टिन जमातुन जो ज़िक्र ईमान जे लिहाज़ सां त सभई मोमिन पर उन्हनि जा नाला कुरान शरीफ हिकड़नि खे सॼियो मुहाजिर मुहाजिर माना उहे माण्हू जन मक्की शरीफ खां मदीने ॾे हिजरत कई पंहिंजा वतन माल मिल्कियतूं घर ओताकूं ज़मीनूं सब जो अल्लाह जे दीन ऐं मदीने जे ताजदार जी हिमायत जे लाइ उन्हनि पंहिंजा घर छॾे मदीने में आया। अभी ज़माने में उछल विछल माण्हू मूंखे सभई लॻो पिया अवा ॾिसो त घर पंहिंजो छॾणु वतन छॾणु ओताकूं छॾणु इलाइक़ा छॾण खे सोलहनि जेकॾहिं को माण्हू तव्हांजे इलाइक़े जो ठरीअ जो सिठारजा जो सुई गैस जो के नए इलाइक़े में वञी लॾे त वेचारे खे ॾाढी मुश्किल लॻंदी आहे। हाणे मां पंहिंजा इलाइक़ा पंहिंजा ठाक पंहिंजो ओताकूं के छॾियां ज़माने में केतिरियूं बि उनखे लहर लूडो अचनि कोशिश कंदो आहे त पंहिंजे वतन खे न छॾे। हाणे इन मुहाजिरनि जे इन वॾी ख़िदमत मां तव्हां अंदाज़ो हणो त साहबनि केॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं। केरु थो पंहिंजा वतन छॾे? साहबनि पंहिंजा वतन छॾिया घर छॾिया माल छॾिया मिल्कियतूं छॾियूं। तुंहिंजो मतिलबु आहे त कुर्बानी वसी जमाऊं हबीबन जी सहाबन जो सदाई शान वदुआ सभी पढ़ायो थकल थकल न लगू मुस्मानु जवान हबीबन दे सहाबन जो सदाई शान वदुआ। अब पूछा थोड़े जैसो गया जो शान तन जो करे मुखे सो बयान वदुआ। तारे बड़ी दो ना पक्का माना मां आसलो के दाश के रसूल आयो ना उन्हन जो अज़मत इदरीस गवाया था जरियुआ मल्हायो जम सोवा मैदान सो मैदान वदुआ। चला थी पिया माण्हू नबी जी साहबन खे घटि ॻाल्हाइण खां पहिरियों तारीख़ पंहिंजनि जूं परामन जूं गैर मुस्लिम जूं उहे पढ़ी ॾिसनि मुंहिंजे मोहम्मद जी साहबन वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं। हिकिड़ा उहे साहबी जन खे चइबो मुहाजिर। छा चइबो मुहाजिर माना हिकिड़ा मुहाजिर कराची वारा इन्हनि खे बि मुहाजिर इन जे करे चवंदा आहियूं हाजर युहाजिरु मुहाजरतन फहुव मुहाजिरुन वहुजिर युहाजिरु मुहाजरतन फदात मुहाजिरुन लम युहाजिर लम युहाजिर ला युहाजिरु ला युहाजिरु ला युहाजिर ला युहाजिर ला युहाजिरन ला युहाजिरन ला युहाजिरन ला युहाजिरन अल अमर मुहाजिर जी माना है हिजरत कंदड़ ए इंडिया का हिजरत करे आया
पर जगह में शरीयत में या सीरत जी किताबन में या इस्लामी शरह के अंदर मुहाजिर जो लफ्ज अचे त असा जो ख्याल केड़े विदो नबी करीम जी साहबन दे जब मक्के का मदीने हिजरत कई ऐं ॿिया मदीने जे मीर जा उहे सहाबी जन उन्हनि हिजरत कंदड़नि जी मदद कई गुलामी ॾिनी बेवतननि खे पंहिंजे वतननि में ईंदे उन पंहिंजूं जॻहियूं पंहिंजूं जॻहियूं पंहिंजूं औताकूं पंहिंजा माल पंहिंजूं मिल्कियतूं पंहिंजे घरनि खे सरकार जी उन मुहाजिरनि साहबनि जी मदद करण में उन्हनि हिस्सो वरितो उन्हनि जे करे उनखे अंसार चयो वियो अल्लाह ताला इन ॿिनि जमातुनि जो ऐं हिकिड़ी टी जमात उन्हनि जो ज़िक्र क़ुरान शरीफ में हिकिड़ी जगह ते फरमायो अल्लाह से फरमायो वस्साबिक़ूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु व अअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अनहार खालिदीन फीहा अबदा ज़ालिकल फौजुल अज़ीम सबकत कंदड़ पहले नंबर ते मुहाजिरन मां हिकड़ी जमात अंसारन मां बी जमात वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान बी जमात केड़ी जन इन मुहाजिरन अंसार जी एहसान सा ताबेदारी कई तरीके ते हलिया रस्ते ते हलिया मौला मौला इरन के छादी दे रदियल्लाहु अन्हुम हाय राजी जी सा अरे दुनिया में लोग राजी भर गया भली काम धंधा है रदियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु ओए अल्लाह का राजी जीवा हां मौला बस राजी फरमाइनन व अअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अनहार उन्होंने जिला मां बाग तैयार किया है जंजे जन्नतों खदिया बागन में अल्लाह फरमा खालिदीन फीहा अबदा कुरान पे सुभान अल्लाह हमें खड़ी दो हमेशा में रहना ज़ालिकल फौजुल अज़ीम इहा बड़ी कामयाबिया बड़ी रब्बी जगह ते कुरान शरीफ में फरमायो फरमाया मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फदलन मिनल्लाहि व रिदवाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रइन अखरज शतअहू फआज़रहू फस्तग़लज़ फस्तवा अला सूक़िही युअजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार वअदल्लाहु الذीना आमनू व अमिलुस सालिहाति मिनहुम मग़फ़िरतन व अज्रन अज़ीमा माशाअल्लाह कुरान शरीफ बने थो मारे अजवान
सुभान अल्लाह मोहम्मद करीम अल्लाह जो रसूल वल्लदीन माहू जिकी गल्थ शिद्दा अल कुफार काफरन दे सख्तन रुहमा बैनहुम बामिना लिमबतन हाओला ये तो पढ़ने में नहीं बैठा है नसी राजन ना पढ़ने में पसंद जी अबू बकर जी उमर जी उस्मान जी अली जी जी पढ़ने में मोहब्बत बोले नहीं प्यार चमर चलियो पढ़ने में मोहब्बत के उस्मान परमे तरा मुक्तान सज्जदा और की तुम समझी इन हाल जो रुकू कंदर है सजदा कंदर है साजिला कन परमे यब्तगून फضلا من الله ورضواना अल्लाह जी फضल रज़ामंदी की तलब करे बोला वाला क्यों निशानी परमे हां सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद और जे अंदर सजदन जे करे निशानी है परे का चेहरा चमकन था प्यार बोला क्यों भला इन जो जिक्र होगी कुरान शरीफ में के दिया अल्लाह जो है ज़ालिका मसलहुम फी तौरात इन जो मिसाल तौरात में बाही वल इंजील ऐ इंजील में बाही या सरइन उन पोख बांगर अखरज शतहू जे पंजे शल्ले के करियो अस्तवा अला सूकिही वो तीर के बराबर क्यों अखरज शतहू पंजे शल्ले के कजी वो तीर के बराबर क्यों फस्तखलज तुम मोटो क्यों युजिब जुर्रा वो की तरफ के बड़े को यही कतईमुल कुफार है ता काफिर ने सा कावल करे अल्लाह जो मुनकिर भली तई कावल जो सरो डरो मरो चलो बरबादल्ला उल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहाति मिनहुम मार इनमा जन ईमान आदो सालिह अमल किया है उनसे मग़फ़िरत जो भी वायदो कयो अजर अजीम जो भी अल्लाह मुझे मोहम्मद जो यार जा मेरा पार क़यामत में मोहम्मद जो यार जा मेरा पार अबू बकर सिद्दीक जी मिसाल सभई मनो सां सिद्दीक के जो वाह सुनी सिद्दीक जो शान आला शान आ बढ़ायो अज वडा माण्हू न थियो आया हुन जो निभायो वाह सुनी सिद्दीक जो शान आला शान आ खोले ॾिसो कुरान के फाइक जी फरमान के वाह सुनिए सिद्दीक जो शान आला शान आ साथी मोहम्मद मीर जो अरबी भूत अमीर जो माहे खबर नादान के थोड़ा खोले ॾिसो कुरान के वाह सुनिए सिद्दीक जो शान आला शान गार में टे ॾींहं टे रातियूं हबीब सां कढा जॾहिं गार में वञे पियो अञा गार जे मुंहं ते मदीने जो मीर ऐ अबू बकर सिद्दीक पोता हजरत अबू बकर सिद्दीक गार ताई मदीने जे ताजदार के पंजन कुल्हन ते खड़ी पहुंचायो आवाज़ के मक्के व्यायो आवा के खबर तगार सौर ॾाढो मथिया तकला टे लॻ जॾहिं अकीलूं कुर्बान सिद्दीक तुझी खिदमत ता तुझे इश्क ता तुझी मोहब्बत ता तुझे प्यार ता तुझी उल्फत ता तुझे नीयत ता तुझी सरकार से मोहब्बत नीयत उल्हन देखी मदीने जे ताजदार के अगर जे मोते बियारे खोते हबीब आवाज़ भी हो अंतर बनिया अबू बकर सिद्दीक रात जो टाइम के तो मुझे हबीब अता को जीत हो जे वो जानवर हो जे कख हो जे वो मिठू हो जे वो नाग हो जे वो
मुझा दिल भरावा भी तो अंदर सफाई करे अच्छा मदीने दा साईं बाहर बीठा सिद्दीक अंदर हुआ खार के सोरा करके बंद की सोरा बंद किया हिकड़ो सोरा वडुआ ओला सोरा के बंद करने की कोशिश की बंद लग्यो हजरत अबू बकर सिद्दीक जी चादर फाड़ी चादर फाड़ा का बाद में जब चादर फुटी पई पंजे पट के मुबारक के लाखों अबा पटका इज्जत हुंदा पटको शान पटको इज्जत पटको मकाम पटको मर्तबा पर अबू बकर दुनिया वालों की बुदारो ओ दुनिया वालों असा जो इज्जत मदीने के लिए के नारे पे कुर्बान है असी जोगा अबू बकर है तो मुस्तफा जी इज्जत पर जी इज्जत कुर्बान किया असी सुन्नी वरी तुझे इज्जत का जो जानियो कुर्बान करला तैयार है आत्मा नहीं तो सुभान अल्लाह जोर से तो सुभान अल्लाह हारी हिकड़ो सोराख जो बंद वंदियो खुड़ी नहीं तो लाचो साईं साईं आया साईं फरमा वे तुझे हज में मैं आराम कया खुड़ी दे वेठो ना गचो सिंधो बंद दी मां बदल कया अबू बकर बहोई लोग बेहो एक माशूक जा हुया आशिक बई ऐ वफा अरे मुके गाड़ी हलाए याद तेरी पिए अबू बकर बहोई लोग बेहो एक माशूक जा हुया आशिक बई पर नस्दीक कयो पेर परे फकीर घटनी अजी बागी लागन कई अथमदे अबू बकर बहो आई नाग बेहो एक माशूक जा हुया जबल जे चोटियते यो सब कुछ खारे सोर में जो मौला मोहम्मद मां बेदसा भला पर पुठ बासू बासी पई लाग जो से थोड़ो परे थे बला सही जो तू परे भी तुम परे थी सही परे जो तुम परे सापियो करे दीदा ते तो इस सूरत मैं जाखा लाउड आवाज दी सबा थकला यूं तो आवाज दी दला को घड़ी कोन खनासी ये जो मौलवी यारो हनी ने पाड़े भी थी इस सूरत मैं जाना खा ये दीदा कर इस सूरत मैं जाना खा जानी जाना खा सच आखते रब दी शान आखा बड़े अच्छा साहब सच आखते रब दी शान आखा जिस शान को शान सब बढ़िया सुभान अल्लाह माँ अजमल माँ अकमल माँ अहसन माँ अजमल माँ
अकमलक मा अहसनक मा अजमल ए फेल तर्जुमा अरबी में काशी अजब में पवे विजय सहबा सिंधी में जमल वाह जो जी मौलविया वाह जो लाउदा सही वाह जो जी जलसो सही वाह जो सोफो सही वाह जी सजावट सही अरबी में जरा जमाल मुस्तफा दे नजर पे सने तजिब सुभान अल्लाह मा अजमलक मा अकमलक मा अहसनक मा अजमलक मा अहसनक किथे मेरे लिए किथे तेरी समा सुभान अल्लाह जी अल्लाह खुश करे अजे घर में ठवक रहा है तो के सैयद मौलवी नात खान अने जा करे हथ में देखी सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक दीदार में हवा नाग त्यो से तो परे नहीं बला तो परे थी आखिर डंग जो हुई अखन मालूम कर सरकार चेहरों मथे को साथियों इमरजेंसी हुई डंग लगो तो मानो रड़ी करे खुदा खैर करे यार रहम फरमाए बावा लगी तई बियनो मुखे ये गुंजलो से उस्ताद उलमा हजरत अल्लामा मुखे गुंजलो लकब कोनी दो चलो मोरा भगी जान सरा हुई जान बचायो जदे इमरजेंसी हालत हुंदी आ यो डबलिंग बंद करिस लाउडा डबलिंग यो बंद कर बाकी आवाज दी छड़ी इमरजेंसी जदे हालत हुजी ओए कीमती अदब न रंदो बालगी वजी तई साईं के लकब पे जो साईं ने जब मरे हजरत अबू बकर सिद्दीक के नाद अंग पियो हणी जे पियो फदाक उम्मी व अबी ओ मुझा दिल पर तो मुझे मां की कुर्बान कद लुद हुदू अंग लगी हुआ साईं फरमायो अबू बकर घबरा रंग परे कर यूब की मनुआ और पीतंग कर मदीने की साईं पंजे मातम बोरत जो पानी जो है वो ज़हर खत्म थी वियो सिद्दीक अकबर पर अमर हलना ये खुशी में लगवा साहब जो वही कुर्बानी गुलामी टे जमात दाल मा दाल पे निकली बिकरी के लिए मुहाजिर दी के लिए अंसार टी जमात जन उनन जी ताबेदारी कई हारे उनन जो निशानियों कयूं अल्लाह ताला फरमायो मां तवा के निशानियों बुधाया वल्लजीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना वल इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फी क़ुलूबिना गिल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम जमात जो निशानियों ए असी तमी पाण में ॾिसूं बाक़ी असां में आहे या कोन्हे हमें वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम जेके इन जमातुनि खां पोइ ईंदा क़यामत ताईं सेठारजा में थलीअ में मोरे में शाहपुर में क़यामत ताईं ईंदा उहे निशानियूं कहिड़ियूं फरमाई यक़ूलून उहे चवंदा रब्बना इग़फिर लना मोमिन खां गुनाह कोन थींदो पर इंसान कोशिश कंदो त मां गुनाह खां बचां पर जे थियो त चवंदो मौला मूंखे बख़्श कर
पंहिंजे लाइ दुआ करो वली इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान असांजी उन्हनि भाइरनि खे बि बख़्श कर जन असां खां पहिरियां ईमान आंदो अगराई कयूं मानो छो त मोमिन पंहिंजे लाइ दुआ कंदा पर पाण खां पहिरियां जेकी गुज़ारी वञनि उन्हनि जे लाइ अगरि जेकॾहिं उन्हनि खे दुआ जो सवाब न मिले त ख़ुदा अहिड़ी शइ जो ज़िक्र क़ुरान में छो करे अल्लाह से अजाई ॻाल्हि कंदो आहे ॻाल्हायो अल्लाह अजाई ॻाल्हि कंदो आहे अल्लाह जो चई मोमिन पंहिंजे लाइ मग़फ़िरत जी दुआ करा मोमिन गुनाह खां बचंदड़ हूंदा हिकिड़ी आलिम सबूरे लिखियो हिकिड़ो लोहार लोह ॾींदे लोह कुटण जे दौरान न चमचो खणी न को ॿियो औज़ार खणी हीअं बाह में हथ विझी उन लोह खे पाण मढ़ींदो हो ठाहींदो हो हथ बाह में विझंदो हो माण्हू खे चवंदा हुआ लोहार तो वटि कहिड़ो वज़ीफ़ो आहे कहिड़ो मंत्र कहिड़ी पढ़ाई थो करी बाह में हथ थो विझी पर बाह तुंहिंजे वेझे अचण जे लाइ तयारु कान्हे का ऐसी मां दुकानदार माण्हू हिकिड़े दफ़े हिकिड़ी औरत पाड़े मुंहिंजे में रहंदी हुई सामान सड़े जे लाइ मूं वटि ईंदी हुई ऐं मां ई औरत खे बुरी नीयत सां ॾिसंदो हुउसि उहा औरत वीचारी मूंखे चवी त मां हया वारी दुआ करो रब औरत खे न्याण खे हया ॾे आमीन चओ अल्लाह उनखे पर्देदार बनाए जीअं ख़ाकी जन्नत पर्देदार हुई या सय्यदा या तय्यबा कंदा प्यारो मूंखे लॻे थो 14 मिनट लही त लंगर खे सकियो पर अञा 13 साईं घणो करे ईंदा वॾा या सय्यदा या तय्यबा तू ज़ाहिरा तो ते सलाम सलाम करो अम्मा खातून खे या सय्यदा या तय्यबा तू ज़ाहिरा तो ते सलाम हसनैन जी जल अमा सुभान अल्लाह उन्हें को ना जो बड़ा पानी पियो हसनैन जी जल अमा तू ताहिरा तोते हसनैन जी तकलीफ जी तोखे खबर सारी हुई अब तुम देख लीजिए सुभान अल्लाह हसनैन जी तकलीफ जी तोखे खबर सारी हुई कर तो सब्र क्यों हवा तुम साफिरा तोते सलाम दुकानदार चयो मूं वटि माई हिकिड़ी ईंदी शादी शुदा बचड़े वाल हुई अचे जो मूं वटि न मां बुरी नियत सां उन ॾे ॾिसां इत्तिफ़ाक़ सां उन माईअ जो मुड़ुसु मरी वियो नंढड़ा बचड़ा उहा माई बेवाही थी वई हिकिड़े दफ़े माई मुंहिंजे दुकान ते आई मुंहिंजो मुड़ुसु मरी वियो आहे नंढड़ा मुंहिंजा बचड़ा बुख थी ग़रीब आहियां मिस्कीन आहियां अल्लाह जे नाले मुंहिंजी मदद कर मां पुराणे वक़्त खां उन माईअ सां बुरी नियत जे इरादे में हुयुमि उन माईअ जो मूं वटि बि पाण मूंखे चयो त मां माईअ खे चयुमि तूं मूंसां बुरे तरीक़े सां हल पोइ मां तोखे तुंहिंजे बचनि जे लाइ सीधो सामान ॾियां पर्देदार औरत जी अखियुनि में रोक आया रोई ॾिनई
मां हया वारी मां शर्म वारी मुझे नगरा बजरा सही पर मुझे न मुझे वचन के रान कर ची मां मछली दो माए उन परदे तार औरत की वठी मां दुकान में अंदर छपियो उन न्याय लुक लाए के बड़ा दिल खान अल्लाह का तबिज अल्लाह जो खूब तरक उन दिल माजे के लफ्ज कजा उन लफ्ज जी करे मां औरत की छड़े लो उन बनाई जो ओ दुकान आज तो मुझी इज्जत रखिया रब तो के का बचाई दो ये न चाहिए तो जहन्नम मारी का उन पर्देदार औरत जी इज्जत रखण जे करे गुनाह का बचण जे करे हाणे बाह में हथ विझंदो आहियां बाह मूंखे साड़ी दी कोन्हे का मां बाह जो कम ख़ुशीअ सां करे वेंदो आहियां गुनाह का बचण वही शइ आहे ॾुखियो उमिरि वई अजाल दुनिया जी फिक्र में न कयोसी अमल जो अचे कम कबर में थोड़ी पढ़ाई मन ये कई कबूल पेवर पाछा उमिरि वई अजाल दुनिया जी फिक्र में न कयोसी अमल जो बचे कम कबर इही बाग पगुला ऐ माना तुम्हारियो जमी कर प्या जान सूरन में सारू सभी ते ब्यादा बाग बंगला कन्यो माल मिल्कतूं जमीन जायदाद गाड़ियूं मोटर कारूं देखूं इते क्या हुआ इही बाग पगुला ऐ माना तुम्हारियो जमी कर प्या सूरन में सारू मच्छर खा बिखट खुदा जी नजर में सब जो न कयोसी अमल जो अचे कम कबर में सिखो कर आए तेरी सवायो सफर जो सता रहती खात दिल बर जिधर कबर आई हशर में न कयोसी अमल जो अचे कम कबर में पंज वक्त नमाज पढ़ो जाओ इंशाअल्लाह अब मुझे कहीं जाओ पंज हजरत उस्मान से वुजू करे तस्बीह खिली हमारे डबल में डबल करी सकेगा खिली मुस्तही साहबी विचा ताबी विचा साई निहारियो फरमायो मुखा पुछो मां चोथो खिला जो सही बुधायो फरमायो हिन जगह पे या हिन जे बेटी का जगह हुई मदीने जा साईं आया तो वुजू करे बस कयो खिलियो साहब के क्यों साहबियों मुखा पुछो मां चोथो खिला जो बाचा बुधायो चोदा खिलो फरमायो जने मुंहिंजो उम्मती वुजू कंदो हथ धोई हथन जा गुनाह खत्म गुरड़ियों करे बात जा गुनाह खत्म नक की पानी दे नक जा गुनाह खत्म मुंह धोए अखिन जा गुनाह खत्म बाहों धोए पैरों जा गुनाह खत्म मथे जी मस करे मथे में जेके बुरा ख्यालात उन्हनि जी माफ़ी पैरों जा गुनाह खत्म अजा नमाज का पढ़ियो मुझो उम्मती वुजू कंदो अल्लाह वुजू जे सदके में उन जा गुनाह माफ़ फरमाईंदो बकर ढेरों ढेर बड़े बेटा सही
अरे सिंधी सलाह वाला जना बेटा ये साजो अरे बेटा ये जुता सिंधी नसी में हूं पर वो जन सिंध सा साजी मामला बेटा ये साजो वो बेटा ये जी महबती दावा कंदे ओए साहब के वकोल मने वलियन के वकोल मने ऐ एक कदर जो अल्लाह के वकोल मने बेटा ये खुदा जी तू ही दवारो सेवा कर समुंड जी जित जर बहे तो जाल समीबन सीरमी मुरक मोती लाल जे मासूम ली माल पुजारा पुरथिए वखर ढेरों ढेर स्टेज वाला पुलिस वाला जनता के मारेगा तो मैं तो वखर ढेरों ढेर बिहाई दरवेश तुम बिहारी बस कयो वखर वॾीअ वीर पर कमी कबे सेर वखर विकामी वियो मोना चढ़ा मौला असांखे बख़्श कर असांजी भाइरनि खे इन मां हिकिड़ो मसइलो मालूम थियो जेकॾहिं हिकिड़ा माण्हू गुज़ारे वञनि मर्द हुजे औरत हुजे मुस्लमान हुजे शर्त इन सां उन जा पोयां उन जे लाइ ख़ैरातूं कनि सदका कनि देगियूं लाहिनि क़ुर शरीफ़ पढ़ाइनि त उन मय्यत खे उन जो सवाब मिलंदो आहे छा जो सवाब हिकिड़ा साधना मर गया मर्दू खत्म वञे थूक वञे असीं उन्हनि मां कोन आहियूं मदीने शरीफ़ में हिकिड़े दफ़े कहिड़े शहर में चओ मदीने वरी चओ मदीनो अथासी का मदीने जी वो दिन भी आएगा वो रात भी आएगी आमीन चो वो दिन भी जब मिलके चलेंगे हम सब यार मदीने में सारे मदीने में उदय तुझे छाए को मैं पूछूं खबर वरी वही पूछूं सारे मदीने में महबूब खुदा का है दरबार मदीने में हाँ पर बनी तो मोबाइल चले मोबाइल से बड़ी या कहीं तो वही अदब हार भली हला पर उठे महबूबे खुदा है दरबार मदीने में है उम्मते आसी के गमखार उच्चो गमखार मदीने में साईं मौली साहब मक्के जीवित बुधायो न हाँ से बिल्कुल असी मक्के भी नहीं हूँ काबतुल्लाह जो तवाफ कमायो मक्का में इब्राहिम का पोया नफल पढ़ायो हज सफा मरवे में जुड़नायो मक्की जो बुधायो हाँ सही फरमाए तो मक्का में बरसती है अनवार खुदावंदी मगर रहमत का लगा देखा बाजार मदीने में अतमते जो सुभान अल्लाह एक सहाबी हो उन जो नालो हो माइज़ बिन मालिक संसार जो शरई हद लगे से वो नबी से को आया हरम में सब सहाबी ने कहा सही आया सहाबी दीदार प्यार तुझी झलक सी हैरान थिया सुल्तान हजारे मान रुगो
सुबह से गिरी में कुकुर जी खबर पयो को जान पयो तुझी झलक दिसी हैरान थिया सुल्तान हजारे मान रोगो दिसी चादर मुँह पे चेहरो ढकल मस्तान हजारे मान अवा ये था लगो साईं यार में जी चंद्र करे तो तारन में आहम पता जग जा संसार में ही सब कुर्बान हजारे मान रोगो तुझी झलक दिसी हैरान किया सुल्तान हजारे मां उबैदुल्ला नारे नात चई मफतूम जे नजत चई गुजरी गई सौगात चई नात खान हजार मदीने में जमावत है नात खान हजारे मान रोगो तुझी झलक दिसी हैरान किया सुल्तान हजारे मान रोगो माशाअल्लाह जो अतमदे कहीं जो सुभान अल्लाह हम मदीने में आमीन चौधरी सा जो आमीन सरकार आया हरम में सहाबी निकल फरमाए इस्तगफिरू लिमाइज़िन माइज़ला दुआ कयो दुनिया नबी का दुआ चली है ना करायो नबी दुआ करे तमाइज़ जा बेड़ा पार पर साजिला के साहब के जरूर दुआ कयो इन जो वजह हो तो गत जी दुआ करने जी तालीम इहो ॼाण ॾियण त मोमिन जरा मोमिननि जी लाइ दुआऊं कंदो त उन मोमिन मर्द खे सवाब मिलंदो आहे हिकिड़ो सहाबी मदीने जे साईं जो सरकार जे ख़िदमत में आयो अचे अर्ज़ कई थी पर मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे असीं सभु भाउर आहियूं हिकिड़ो भाउ काफ़िर आहे मां मुस्लमान आहियां बाबा जी मिल्कत अध हुन भाउ वटि अध मूं वटि पर मां बाबा जी खां ख़ैरात कयां नफ़ली इनको सदको कयां त उनखे सवाब मिलंदो या न पर फरमायो तुंहिंजो पीउ काफ़िर हो पर जे मुस्लमान हुजे हा त तुंहिंजे पीउ खे तुंहिंजे क़िरात जो सवाब मिले हा मालूम जो मुस्लमान अल्लाह खैरात करे तो सवाब मिलंदो आहे चओ सवाब उमर सां जो सवाब मिलंदो जे न मिले त नबी से जो घणा सा जमाना हा सही सवाब तो मिलंदो आहे सीन चौथा पर तो जो कयो नालो था रखो त इहो जेको नालो यारी शरीफ था चओ चालीहो था चओ टीजो फलाणे जो इन जे करे इहो हराम आहे नारो बनायो अल्हम्दुलिल्लाह उठी भी करे इस्तकबाल करो दवा असाना मुर्शिद करीम पीर तरीक़त रहबर शरीयत पीर सैयद अलहाज सखी मोहम्मद सरदार अली शाह जीलानी हत मत जो अल्हम्दुलिल्लाह पीर तरीक़त रहबर शरीयत पीर सैयद माशूक मुहिउद्दीन शाह जीलानी बादशाह अल्हम्दुलिल्लाह उहे भी जगह फौज थी वया है हत मत जो नहीं रहो अदब से ज़ियारत के लिए मत करेगा ये बोलो सवा शरीफ सल्लल्लाहु अलैहि या
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने शरीफ में सहाबी हिकड़ी जी मां गुजारे हुई साद नालो हुस्न सियासत हदीस जे मशहूर मरूफ किताबन जे अंदर या रिवायत तो सुनी नबी करीम जी खिदमत में आयो अर्ज की या रसूल अल्लाह इन उम्मी मातत वलम तुस अम्मा गुजारे लिया वसीयत कर कई हुई पर हाने मां अम्मा जे लाका खैरात कया सदको कया त अम्मा के साथ मिलंदो है मैं तो फरमायो बिल्कुल नाम हां मिलंदो हिकड़ो त इहो मसलो मालूम जो त जे करे को पंहिंजे पी जे ला मां जे ला खैरात करे तो न खैरात कंदड़ जो सवाब न मय्यत ते पहुंचे थो ऐं नंबर भी गाल त मदीने शरीफ में उन सहाबी खून खोटरायो जे जो नालो रखी साद जे मां जो खून जे के छा चवन अगर नालो न रखो बीजो फलाने जो चालियो फलाने जो इहो नचो हराम मां जो दम बुखारी मुस्लिम के पढ़ी निहार मदीने शरीफ के अंदर उन सहाबी खून खोटरायो खूह जो नालो साद जे मां जो खूह जे करे गैरुल्लाह जे नाले रखण सां शे हराम थे हां शिरक हुजे हां कुफ्र हुजे हां बिदअत हुजे हां मकरूह तहरीमी हुजे हां मकरूह तंजीही हुजे हां त नबी करीम मना फरमाया त जायज न आहे बल्कि हुजूर कौन ऐं सहाबा उलमा पानी पीतो हा इन मां मालूम जो त जे करे को पंहिंजे वॾनि जे लाइ खैरात करे ऐं हुन ते पंहिंजे वॾे जो पीउ जो मां जो नालो रखे त हराम न आहे बल्कि मुस्तफा जे सहाबनि जी सुन्नत मुबारक यारी शरीफ में इया दस्तगीर जो बचड़ो हजरत क़िबला पीर तरीक़त पीर सैयद सखी मोहम्मद सरदार अली शाह जीलानी तो सुभान अल्लाह साईं अची विया संदो हुंदे बसिया मनकबत हिकड़ी मोठाई आया बुधाया सरदार वलिया जो मिठा पीरन जो पीरा दिल पर दस्तगीरा सरदार वलियन जो मिठा पीरन जो पीरा दिल पर दस्तगीरा आज जो कदम कुल वलियन कंदते मनियो कंदते मनियो मुनकिर के खबर केड़ी वलियन जो अमीरा जाओ दिल पर दस्तगीरा सब गौश अब कलंदर पे झुकयार अल्लाह जे हुक्म सही मुस्तफा जो वजीरा दिल पर दस्तगीर जिए सिच करे ये सदर फैज हले तो सदर फैज हले तो ब्या वली सितारा पर ही बदर मुनीरा दिल पर दस्तगीर दुश्मन कुट पावी जिए उठ पत्थर पे कुट जे उठगे से नहीं उठ पत्थर दे जो कुट हुआ दुश्मन कुट पावी जिए उठ पत्थर पे कुट जे उठ पत्थर पे कुट जे ओ मुफ्ती हुजे मौलविया भले वडो पीरा दिल पर दस्तगीरा आखिरी उबैदुल्लाह सब्र दर्ज गदा कर मुखे सदाई उन्नति में था रबी उमीरा दिल पर दस्तगीरा साईं जन जीवन हाणे तव्हांखे पंहिंजे नूरानी मलफूज़ात सां राज़ीदा अल्लाह मुंहिंजो अर्ज़ करणु अवां जो ॿुधणु पंहिंजे दरबार में क़बूल करे वा आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।